अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वहदहु ला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मसील लहु वला शिबह लहु वला शिबह लहु वला शबीह लहु वला वज़ीर लहु वला नज़ीर लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। बुलंद आवाज़ सां ईमानी जज्बे सां दिल जी ख़ुशीअ सां दरूद शरीफ पढ़ो, दिल जे गहराई सां दरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब्बह लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्ज़ि व हुवल अज़ीज़ुल हकीम।
लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ युहयी व युमीतु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। वल अव्वल वल आखिर वज़्ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। हुवल्लज़ी ख़लक़स्समावाति वल अर्ज़ फ़ी सित्तति अय्याम सुम्मा इस्तवा अलल अर्श यअलमु मा यलिजु फिल अर्ज़ि व मा यख़रुजु मिन्हा व मा यंज़िलु मिनस समाइ व मा यंज़िलु मिनस समाइ व मा यरुजु फ़ीहा वहुव माकुम ऐनमा कुन्तुम वल्लाहु बिमा तामलून बसीर। लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ व इलल्लाहि तुरजउल उमूर। यूलिजुल लैल फिन नहारि व यूलिजुन नहार फिल लैल व हुवा अलीमुम बिज़ातिस सुदूर। आमिनू बिल्लाहि व रसूलिही व अन्फिकू मिम्मा जअलकुम मुस्तख़लफ़ीन फ़ीह फ़ल्लज़ीना आमनू मिनकुम व अन्फ़क़ू लहुम अज्रुन कबीर। वमा लकुम ला तु'मिनून बिल्लाहि वर्रसूलु यदूकुम लितु'मिनू बिरब्बिकुम वक़द अख़ज़ मीसाक़कुम इन कुन्तुम मुमिनीन। वल्लज़ी युनज़्ज़िलु अला अब्दिही आयात वल्लज़ी युनज़्ज़िलु अला अब्दिही आयातिन बय्यिनातिन लियुख़रिजकुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर व इन्नल्लाह बिकुम लरऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व
वनहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अजीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम ऐं मौजूद हाज़रीन, ही को वॾो जलसो या का अज़ीम शान कॉन्फ्रेंस नाहे, ये शुक्राने जी मुख़्तसर तक़रीब ऐं गॾिजाणी रखियल आहे। जो करीम पंहिंजो करम फरमायो ऐं रहीम पंहिंजो रहम ऐं बाज फरमाई। जो मोहतरमुल मक़ाम वाजिबुल एहतराम हजरत मरहूम हाफिज हबीबुल्लाह साहब जो पोटो जनाब मोहतरम बिरादरम हाफिज बदरुद्दीन साहब जो फर्जंदे अर्जुमन, सुन्नत मोहम्मदी मुताबिक शादी जी खुशी माणे रहियो आहे। उन्हीअ शुक्राने में हीअ तक़रीब ऐं हीअ मुख़्तसर गॾिजाणी मुनक़द कई वई आहे। जो इस्लामी नुक़्ते निगाह सां आलम इस्लाम जे मुसलमाननि जे मथां अहिड़े क़िस्म जी तक़रीब मुनक़द करण, अहिड़े क़िस्म जूं गॾिजाणियूं रखनि शुक्राने जूं, वॾी अहमियतियूं रखनि। जो उहे शहज़ादा बचड़ा, उहे नोनिहार नींगर जन जूं शादियूं करायूं थियूं वञनि, उन्हनि खे बि इन मंज़िल ते अल्लाह ताला जल जलालहू पंहिंजे फज़ल ऐं करम सां पहुचाए थो। ऐं उहे मुंहिंजूं अमड़ियूं ऐं न्याणियूं पर्देदार शरीफ मिजाज जन खे अल्लाह ताला जल जलालहू इज़्वाजी हक़नि जो मुस्तक़ तो बणाए, उन्हनि खे बि अल्लाह ताला जल जलालहू इन्हीअ उमिरि ते इन्हीअ मंज़िल ते पंहिंजे फज़ल ऐं करम सां पहुचाए थो। इन जे करे जेकॾहिं बाशूर ऐं समझदार ऐं दानश्वर
ऐं सही माना में मुहज़्ज़ब मुस्लमान थी कंहिंखे गुज़ारण जो इरादो हुजे त अहिड़नि मौक़नि ते प्यारे पैगंबर साईं जे सुन्नत खे नज़र में रखी, शरीयत मुहम्मदीअ खे नज़र में रखी, पैगंबरी अखलाक मुबारक खे नज़र में रखी, अहिड़े क़िस्म जूं पुरविकार ऐं पुर नूर ऐं पुर रहमत ऐं बरकत गॾिजाणियूं ऐं तक़रीबूं मुनक़द करणु घुरिजनि। असांजो कहिड़ो किरदारु आहे नी खुशी हासिल करण में? न असां नरीना औलाद पैदा था करे सघूं, न असां न्याणियुनि वारी औलाद बणाए था सघूं, हुज़ूर साईं जूं उम्मतियाणियूं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजूं बानियूं ऐं प्यारे पैगंबर साईं जा उम्मती ऐं अल्लाह सी पंहिंजा बाना पाणीअ मुंहुं मटाए मोतीअ जा दाणा पाण बणाईंदो आहे। असांजो उन में को बि किरदारु अमल दख़ल न आहे। पोइ जॾहिं अहिड़े क़िस्म जी का ख़ुशी साम्हूं अचे त हर इंसान मुस्लमान खे लाज़िम आहे त पंहिंजो हौसलो पंहिंजी जाइ ते रखे ऐं पंहिंजे ईमान खे महफ़ूज़ रखंदे इस्लामी तौर तरीक़ो अपनाए। जीअण बि मुस्लमान जो आहे, शादी भी मुसलमान जी आ, गमी भी मुसलमान जी आ। असां उन आला दर्जे ऐं आला मक़ाम ऐं आला मनसब वारे पैगंबर साईं जा उम्मती ऐं पैरोगार आहियूं, जंहिंखे अल्लाह ताला जल जलालहू हर लिहाज़ सां अव्वलियत जो मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो आहे। अखलाक में, इल्म में, अमल में, सखावत में, शुजात ऐं बहादुरीअ में, हया ऐं पर्दे ऐं गैरत में, हुस्न ऐं जमाल में, उथण ऐं वेहण में, सारी कायनात में नंबर अव्वल जो मुहज़्ज़ब जेकॾहिं आहे त दुनिया में मोहतरमा आमना साइण जो लाल आहे। ऐं असांखे हराम ऐं हलाल जो फ़र्क़ु सम्झायो, त हुज़ूर अनवर अलैहिस्सलाम सम्झायो, असांखे जाइज़ ऐं नाजाइज़ जो फ़र्क़ु सम्झायो, त मोहतरमा आमना साइण जे लाल सम्झायो, असांखे गुनाह ऐं सवाब जो फ़र्क़ु सम्झायो, त रहमतुल आलमीन सम्झायो। ऐं क़ुरान करीम में असांजे लाइ ताक़ीदी हुकुम बीठो आहे त तव्हां हुज़ूर जो, तव्हां पंहिंजे रसूल जो, तव्हां पंहिंजे नबीअ जो, तव्हां पंहिंजे पैगंबर जो इत्तिबा कयो। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो, क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह।
ऐ मुंहिंजा प्यारा रसूल, मुंहिंजा प्यारा नबी, मुंहिंजा प्यारा पैगंबर करीम, तव्हां पंहिंजी उम्मत खे फरमायो त जेकॾहिं तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन जो कुर्ब हासिल करण था घुरो, अल्लाह ताला जी रहमत हासिल करण था घुरो, अल्लाह ताला जी रज़ा ऐं जन्नत हासिल था करण घुरो, त उथण में, वेहण में, शादीअ में, गमीअ में, खाइण में, पीअण में, सीरत में, सूरत में फत्तबिऊनी अची मां मोहम्मद करीम जी ताबेदारी कयो त अल्लाह जी रहमत ऐं जन्नत नसीब थी वञेव। मालूम थियो त असांजो निजात जो ज़रियो, छोटकारे जो ज़रियो, बचाव जो भाङो हुज़ूर साईं जी फर्मा बरदारी में आहे, न कंहिं ॿिए तरीक़े में। इन करे अल्लाह ताला जल जलालू हुज़ूर जे नबूवत ऐं पैगंबरीअ जी अहमियत विहारण जे लाइ क़ुरान करीम में फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसनह। मतां कंहिंजे चवण ते तव्हां मशिरजी वञो, मतां कंहिंजे बरगलाइण ते तव्हां भुली वञो, मतां कंहिंजे असर रसूख में थी करे पंहिंजे पैगंबर जी पैरवी छॾे ॾियो। रब साईं फरमाई हरगिज़ न कजो पंहिंजे पैगंबर करीम, पंहिंजे नबी करीम, पंहिंजे रसूल करीम जे इत्बा खां, पैरवीअ खां ॿाहिरि न वञिजो। जो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, तव्हांजे सारी ज़िंदगीअ खे सीगारण जे लाइ, तव्हांजे सारी ज़िंदगीअ खे सुहिणे बणाइण जे लाइ, तव्हांजे सारी हयातीअ खे कामयाब बणाइण जे लाइ मां सुहिणे में सुहिणियूं, भले में भलियूं आदतूं मां तव्हांजे नबीअ में रखण फरमायूं। असांजो पैगंबर साईं, असांजो नबी साईं, असांजो रसूल साईं वॾनि सुहिणनि आदतुनि वारो साईं। हुनजो ॻाल्हाइण सुहिणो, हुनजो बुलाइण सुहिणो, हुनजो निहार सुहिणो, मिठड़े साईं जो उथण सुहिणो, वेहण सुहिणो, खाइण पीअण सुहिणो, सीरत ऐं सूरत सुहिणी, जंहिं बिना ते अल्लाह ताला फरमायो इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। ऐं मुंहिंजा प्यारा रसूल, मुंहिंजा प्यारा नबी, मुंहिंजा प्यारा पैगंबर करीम, तुम त वॾे खुल्क जो मालिक आहियो। तुंहिंजे तहज़ीब ऐं तमदुन खे ॾिसी, तुंहिंजे सुहिणनि सुहिणनि आदतुनि मुबारकुनि खे ॾिसी, तुंहिंजे प्यारे अंदाज़ उथण वेहण खे ॾिसी, ॻाल्हाइण ॿोलाइण खे ॾिसी माण्हू त तुंहिंजे मथां मोहिजी था पवनि, पर मुंहिंजा आसमान जा मलाक बि तुंहिंजे लाइ मुश्ताक़ ऐं तूं जिन्हनि जे मथां बि असर अंदाज़ थो थिए। नारी ऐं नूरी मखलूकात तुंहिंजे लाइ मां अल्लाह साईं ताबियो बणाए छॾी। जीअं तूं इंसाननि जो सरदार आहीं, तीअं तूं नूरनि जो बि सरदार आहीं, त नारियुनि जो बि सरदार आहीं। एॾे वॾे पाए जो रसूल, एॾे वॾे पाए जो नबी, एॾे वॾे पाए जो पेशवा ऐं पैगंबर असांजो रहबर ऐं रहनुमा आहे। मुआशिरे ऐं माहौल ते नज़र रखी मग़रब खां मुतासिर थी पाण में जाहिलियत जो ऐं तारीकी जो बाब न खोलियूं, इस्लाम जी नूरानियत में पाण खे रहाइण जी कोशिश कयूं।
वाह जो तहां मुसलमाननि जो दुनिया में जीअण आहे, वाह जो तहां मुसलमाननि जूं बांगूं आहिनि, वाह जो तहां मुसलमाननि जूं निमाज़ूं आहिनि, वाह जो तहां मुसलमाननि जी इबादत गाहनि जी अहमियत इज़त आहे, इबादत गाह आहिनि ऐं इबादत जा तरीक़ा आहिनि, वाह जो तहां मुसलमाननि जा रोज़ा आहिनि, वाह जो तहां मुसलमाननि जो हज आहे। उमरो ऐं ज़कात ऐं ख़ैरात आहे, वाह जो तहां मुसलमाननि खे रहमत ऐं बरकत भरियो मिलियल क़ुरान करीम। खुश नसीब आहिनि उहे जेके हिन वक़्त बि मदीने शरीफ़ में नबी मस्जिद में नमाज़ूं पढ़ंदा हूंदा, पंहिंजे प्यारे रसूल, पंहिंजे प्यारे पैगंबर, पंहिंजे प्यारे नबीअ जे रोज़े मुबारक जो दीदार बि कंदा हूंदा, सलाम बि पढ़ंदा हूंदा। छा उन्हनि जा भाग भला चइबा। और जंहिंजे गुनहगार अखियुनि जे अॻितों रहमतुल्लाह आलमीन ख़ातमुन नबीन इमामुल अंबिया जो रोज़ो मुबारक हुजे ऐं हे अस्सलाम अलैक या रसूलल्लाह जा अल्फाज़ ज़ुबान मां कढनि, होॾो फरमान मोहम्मदी मुताबिक़ वालेकुम सलाम व रहमतुल्लाह व बरकातहू जी दुआ ऐं जवाब सलाम जो मिली वञे। मुंहिंजे आका साईं फरमायो, मुंहिंजे नबीअ साईं फरमायो, मुंहिंजे पैगंबर साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मुंहिंजे रोज़े अतहर ते अची मूंखे सलाम थो पढ़े, अलाह ताला उनजो सलाम मूंखे ॿुधाए थो, मां उनखे वालेकुम सलाम जे जवाब सां नवाज़ियां थो, रहमतुल्लाह व बरकातहू जी दुआ बि ॾियां थो। जंहिंखे मां हिकिड़ो दफ़ो सलाम जो जवाब ॾिनुमि उहो जन्नत में मूं सां गॾु हो। केॾा न उहे ख़ुशि नसीब हूंदा जेके अॼु मदीने मिठे में नमाज़ पढ़ंदा हूंदा। हा जेकॾहिं बदकिस्मतीअ जे करे उन ज़माने में पैदा न थी सघिया, जंहिं ज़माने में मुंहिंजो आका साईं, मुंहिंजो नबी साईं, मुंहिंजो पैगंबर साईं मदीने मिठे जूं घिटियूं घुमंदो हो, तहां बि मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे नबीअ साईं, मुंहिंजे पैगंबर साईं फरमायो मन ज़ार क़बरी फकानहू ज़ारनी। मुंहिंजो अल्लाह एॾो बाझारो आहे, एॾो रहीम ऐं करीम आहे जो मुंहिंजे क़बर मुबारक जे ज़ियारत करण वारे खे बि मुंहिंजे मुंहुं मुबारक जे ज़ियारत जेतिरो सवाब नसीब फरमाए। इहा हुज़ूर जे क़बर मुबारक जी ख़ुसूसियत आहे, इहा तख़सीस आहे नबूअत जी। ऐं कहिड़ो त मज़हब इस्लाम उचो आहे जो अॼु तव्हांजा असांजा मुसलमान भाइर ऐं भेनर हज़ारनि जे तइदाद में तोड़े वापसी शुरू थी वई आहे, तॾहिं बि अॼु खाने काबे में लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक जा आवाज़ बुलंद कंदा हूंदा। छा न उहो अजीबो ग़रीब नज़ारो हूंदो जंहिं वक़्तु मुसलमान एहराम जी हालत में पेर उघाड़ा करे, मथो उघाड़ो करे, रसबेड़ कपिड़ा पाए खाने काबे जे चौधारी तवाफ में मसरूफ़ हूंदा, रब जी रहमत बरसंदी हूंदी। मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे नबीअ साईं फरमायो जेको इख़लास ऐं ईमान सां खाने काबे जो तवाफ थो करे, उन्हीअ खे अल्लाह ताला धोई धपोई ईअं अशोजरो गुनाहनि खां बणाए थो छॾे ॼण पंहिंजे वालदा मोहतरमा अमड़ जे पेट मूं हाणे अॼु ॼाओ आहे। गुनाहगार त आहियूं ई आहियूं, कसा पका कम त असां खां थी सघनि था ऐं थी विया आहिनि, पर उन्हनि जी दिफ़ा, उन्हनि गुनाहनि जी मग़फ़िरत खाने काबे जी हाज़िरी आहे। अॼु ख़ुशि नसीब हूंदा जेके खाने काबे जी ज़ियारत करे पंहिंजूं अखियूं बिठारींदा हूंदा, दिलियूं बिठारींदा हूंदा।
शान फज़ीलत आहे उन खाने काबे जी, जंहिं खाने काबे ॾे आलम इस्लाम जे मुल्कनि जे मस्जिदनि जो मिहराब ऐं मुहरा, और जंहिं मस्जिद शरीफ़ खे मिहराब ई नाहे त नालो ई मस्जिद नाहे, ऐं जेतिरियूं बि दुनिया में मस्जिदियूं आहिनि उन्हनि जो मिहराब खाने काबतुल्लाह जे तरफ़ आहे। खाने काबा जंहिंमें बरकत बि आहे, जंहिंमें रहमत बि आहे, जंहिंमें हिदायत बि आहे। इहो एॾो वॾो मक़ाम, एॾो फज़ीलत वारो बैत असांखे हुज़ूर जे सदको मिलियो आहे। जॾहिं त 1.25 लख पैगंबर सगोरा बैतुल मुक़द्दस शरीफ़ ॾे मुंहुं करे अल्लाह ताला जी इबादत कंदा हुआ, पर मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे नबी साईं, मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं मदीने शरीफ़ जे ज़ू क़िबलतैन मस्जिद में बीही दरमियान नमाज में दुआ गुण फरमाई त मूंखे उन्हीं काबे ॾे जेकर मुंहुं मुबारक करे नमाज पढ़ण जी मोकल मिले, जंहिं काबे जो मिस्त्री मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम हो ऐं बज़ूर मुंहिंजो मिठड़ो सगीर हज़रत इस्माइल साईं हो। हुज़ूर जी दुआ जी बरकत असांजो कमाल कोन्हे, असांजा भाग भला थिया त हुज़ूर जे दुआ जे बरकत सां थिया। अल्लाह ताला फरमायो क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समाए, हथरा मुबारक खणी त दुआऊं घुरियई मां क़बूल कयमि, अखियूं आलियूं करे ज़ुबान मुबारक सां अर्ज़ कई बि मां क़बूल कयमि, पर जे अखियुनि मुबारकनि जे इशारे सां मुंहिंजे इबादत में, मुंहिंजे बंदगीअ में, मुंहिंजे निमाज़ में दुआ थो घुरे खाने काबे जे बटिजण जी, त मां उहा दुआ बि तो अरबी मोहम्मद जी क़बूल थो कयां। एॾो हुज़ूर अल्लाह खे प्यारो हो जो इशारनि वारी दुआ बि रब क़बूल करे। साईं नमाज़ बि पढ़ाइनि पिया, अल्लाह जी रहमत में रखी वरी मथे निहारे वरी नमाज़ में बि मसरूफ़ रहनि पिया। अल्लाह ताला फरमायो वल्ले वजहक, मुंहिंजा प्यारा रसूल, मुंहिंजा प्यारा नबी, तूं हेॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ण खे गिरान थो सम्झे, हिन पासे खाने काबे ॾे बैतुल्ला मके शरीफ़ वारे ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ण खे पंहिंजे लाइ सुरूर ऐं फरह थो सम्झी त मां अल्लाह तोखे अध नमाज़ में मोकल थो ॾियां, भली तूं पंहिंजी हाणे जो हाणे नमाज़ में मोहर मुबारक फेराए जीअं खाने काबे मके वारे ॾे कर, मां पूरी नमाज़ तुंहिंजी क़बूल थो फरमायां। अञा ताईं मदीने मिठे में उहा मस्जिद आहे जंहिंजो लक़ब आहे ज़ू क़िबलतैन। हा भाई साहब, ॿिनि मेराबनि वारी मस्जिद। असां उन्हीं पैगंबर जा पैरोकार हूं, असां उन्हीं नबी जा ग़ुलाम हूं, असां उन्हीं रसूल जा उम्मती हूं जंहिंजे शरीयत जो वाह जो हज आहे, जंहिंजे शरीयत जो वाह जो उमरो आहे, जंहिंजे शरीयत जी वाह जो निमाज़ आहे, जंहिंजे शरीयत जी वाह जो बांग ऐं तकबीर आहे, जंहिंजे शरीयत जी वाह जो रहमत ऐं बरकत वारे क़ुर मजीद जी तिलावत। हज़रत दाऊद साईं खे ज़बूर शरीफ़ त मिलियो पर क़ुर शरीफ़ न मिलियो। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे तौरात शरीफ़ अता फरमायो वियो पर रहमत ऐं बरकत वारो क़ुर मजीद न मिली सघियो। सैयदना ईसा अलैहिस्सलाम खे इंजील शरीफ़ जे नेमत सां त नवाज़ो पियो, पर हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुर मजीद खे जंहिं आसमान खां मथे मिठड़े मोहम्मद करीम जे इंतज़ार में लोहे महफूज़ में रखियो वियो।
सहीफ़ा मिलिया, आसमानी किताब मिलिया, पर क़ुरान शरीफ़ मिलियो त मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद करीम जंहिंजे मथां कलमे जी बरकत ई बस आहे। जंहिं कलमे जी तारीफ़ कंदे जंहिंजे मथां जेको कलमो शरीफ़ था पढ़ो, ला इलाहा, पढ़ो सभई पढ़ो, इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ये कलमात जंहिंजी नेकी कंदे, जंहिंजी तारीफ़ कंदे अल्लाह से फरमाए थो, असलुहा साबितुम व फरउहा फिस्समा। मुझे प्यारे रसूल, मुझे प्यारे नबी, मुझे प्यारे पैगंबर करीम जे वारे कलमे जा जर किला आहिनि। दुनिया जो को भी काफ़िर, दुनिया जो को भी दहशतगर्द, दुनिया जो को भी बेहया, दुनिया जो को भी ज़ालिम मुझे मोहम्मद करीम वारे कलमे के मिटाए नथो सघे। असलुहा साबितु व फरउहा फिस्समा। मुझे प्यारे नबी, मुझे प्यारे रसूल जे कलमे जा जर किला आहिनि। सतनि धरतनि खां पारूं हेठि हली वयूं ऐं सतनि आसमान खां चोटियूं मथे हली। ऐं फरमायाई तूती उकुलहा कुल्लहीन। ॾाढा चओ सुभाणे अल्लाह, ॾाढा चओ, अञा ॾाढा चओ। छो त मूंखे वञिणो आहे ऐं हीअ वॾी को जलसो न आहे, का कॉन्फ्रेंस न आहे। मूंखे हिन शादीअ जे ख़ुशीअ जे शुक्राने में, हिन तक़रीब ऐं गॾिजाणी में कुझु मारूज़ात पेश करणियूं आहिनि। तव्हां पंहिंजे ईमानी जज़्बे जे आधार ते बुलंद आवाज़ सां सुभाणे अल्लाह पढ़ो। क़ुरान शरीफ़ त क़ुरान शरीफ़ आहे। क़ुरान शरीफ़ जे बारे में चओ ॻाल्हि करण खां ई मथे आहे। चओ त सही। पर छड़ो कलमे जी तारीफ़ कंदे रब साईं फरमायो, असलुहा साबितु व फरउहा फिस्समा। अॻिते फरमाए थो, तूती उकुलहा कुल्लहीन। जहिड़े टेम ते, जहिड़ीअ मौसम में कलमो शरीफ़ पढ़ंदव त तव्हांखे हर जाइ ते हर वक़्तु रहमत जो मेवो कलमे पढ़ण सां मिलंदो ई मिलंदो रहंदो। दुनिया जा हर मेवा मौसम सां वास्ता रखनि। कलबे सां जेका रहमत मुनसलक आहे, जेका बरकत मुनसलक आहे, उन जो मौसम सां या टाइम सां वास्तो न आहे। जहिड़ी बि ज़ात जो हुजे, जहिड़ी बि क़ौम जो हुजे, जहिड़े रंग रूप जो हुजे, जहिड़ी हसब नसब जो हुजे, ज़ात ते ॾात बि न आहे, रंग रूप ते बि न आहे, लटे कपिड़े ते बि न आहे। भली बिलाल जहिड़ो हबशी हुजे, रंग जो सावड़ो हुजे, जपन मुबारकनि थुल्हनि वारो हुजे, दंदन मुबारकनि विथीदारनि वारो हुजे, वार मुबारकनि गुंडीदारनि वारो हुजे, पर उहो बि एॾे मान वारो थो बणिजी वञे इन कलमे शरीफ़ जे बरकत सां, जो दुनिया जा माण्हू पंहिंजे बचड़नि ते त बिलाल जे नाले सां नाला मनसूब था कनि, पर केतिरियूं मां मुल्क में मस्जिदियूं शरीफ़ूं बि बिलाल मस्जिद जे नाले सां अखियुनि सां ॾिठियूं आहिनि। एॾो विकार आहे हज़रत बिलाल जे नाले जो बिलाल मस्जिद निस्बत थी कई वञे मस्जिद।
जंहिंखे मुंहिंजे नबीअ साईं मुंहिंजे पैगंबर साईं भाकुर पाता, जंहिंखे चुमियूं ॾिनियूं, जंहिंजा ॻोढ़ा उघिया, जंहिं रोईंदड़ बिलाल खे परचायो। वाह बिलाल साईं तुंहिंजो बख़्त, वाह तुंहिंजो मान, वाह तुंहिंजो शान। कहिड़नि लफ़्ज़नि सां वेही तुंहिंजी नेकी कजे जो हुज़ूर तो फरमाए बिलाल तुंहिंजे ज़ियारत लाइ एतिरा मके शरीफ़ में नूरी फ़रिश्ता अची लथा आहिनि जो शहर जूं घिटियूं ऐं रस्ता ऐं रोड सॼा तुंहिंजे ज़ियारत करण वारनि मलाइकनि सां भरिजी विया आहिनि। जंहिंमें हुस्न न हो, जंहिंमें जमाल न हो, जंहिंमें ज़ेब ज़ीनत न हुई, जंहिंजा ऊचा कपिड़ा न हुआ ठठ टांगर वारा, पर हुन में ईमान ऐं अमल सालिह हुया, हुज़ूर जी ग़ुलामी ऐं क़ुरान जो नूर सीने में हुयो। वफ़द करे, टोला करे, जथा करे, जमातूं करे, आसमान तो नूरी मलाक भी नी हज़रत बिलाल जे ज़ियारत लाइ धरतीअ ते लही आया। मालूम थियो त अल्लाह ताला जी नज़र में ईमान ऐं अमल साली जी ज़रूरत आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां हिन पुरवकार तक़रीब में, हिन शुक्राने वारी तक़रीब में, हिन हम्द ऐं सना वारी तक़रीब में गॾिजाणी में अचे कागड़ी शरीक थियुसि। सभिनी खे मां मुअदबाना गुज़ारिश थो करियां त अहिड़नि वक़्तनि में पाण संभाल खपे, शरीयत खे नज़र में रखणु खपे। आख़िर असां कलमू छाजे लाइ पढ़ियो आहे? ॾिसो त सही कलमू कहिड़े जवान ते पढ़ियो आहे? जंहिं असांजे लाइ सभु कुझु क़ुर्बान कयो आहे। हिकिड़े पासे ॾों हुज़ूर साईं जो नूरानी चेहरो मुबारक ज़ख़्मी थी पियो, ॾंद मुबारक शहीद थी पियो। ॿिए पासे ॾों साईं जन जी हीअ नंढड़ी आङुर मुबारक शहीद कई वई। टे पासे ॾों ताब शरीफ़ में साईं जन जो सॼो जिस्म अतहर ज़ख़्मी बणायो। चौथे पासे ॾों मुंहिंजे आका साईं खे वक़्त जे नज़ाकत मुताबिक़ पेट मुबारक खे पथर ॿधणा पिया। पंजे पासे ॾों मके शरीफ़ जहिड़े शहर खां हिजरत फरमाए पथरीली इलाक़े में, टाकरू इलाक़े में, जाबरू रस्तनि में मदीने शरीफ़ हिजरत करण पइजी वई। 6 नंबर में खंदक जी लड़ाई, बदर जी लड़ाई, उहद जी लड़ाई, तबूक जी लड़ाई, ख़ैबर जी लड़ाई तव्हांजे साम्हूं आहे। कीअं मुंहिंजे हुज़ूर बि गन ॾिना, कीअं मुंहिंजे नबीअ बि साथ निभायो, कीअं मुंहिंजे नबीअ से सिफ़ा सालार हुजण जा फ़राइज़ सरम जाम ॾिना, कीअं मुंहिंजे नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैरत ऐं बहादुरीअ जो मुज़ाहिरो फरमायो। केॾियूं मुंहिंजे हुज़ूर जूं असां उम्मत लाइ हमदर्दियूं आहिनि। मां अल्लाह जो कसम खणी जेकॾहिं चवां त मां हक़ बि जानब आहियां, नबूअत जे ऐलान खां बाद जेका मकी ज़िंदगी मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे नबीअ साईं, मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं जी मके में गुज़री हुआ, अल्लाह जे इबादत ऐं ज़ुहद ऐं तक़वा ऐं ज़िक्र ऐं अज़कार ऐं क़ुरान जे तिलावत खां बाद सारी ज़िंदगीअ जो बाक़ी हिसो उम्मत जे दुआन में गुज़रंदो हो। ऐं जेका हयातीअ जी घड़ी मुंहिंजे प्यारे रसूल साईं, मुंहिंजे मिठड़े मोहम्मद साईं, मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं जी मदीने मिठे में गुज़री, अल्लाह ताला जे बंदगी इबादत खां सवा, ज़िक्र ऐं अज़कार खां सवा, रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे क़ुरान जे तिलावत खां सवा जेकॾहिं का घड़ी मुंहिंजे हुज़ूर जी मदनी ज़िंदगी जी गुज़रंदी हुई त सारी उम्मत जे लाइ दुआउनि लाइ गुज़रंदी हुई। अर्श मुअल्ला ते बि हुज़ूर खे उम्मत यादि आहे।
जारस थी मिले मुंहिंजे आका साईं खे, मुंहिंजे नबी साईं खे, मुंहिंजे पैगंबर साईं खे। हेॾे वॾे मेज़बान वटि तव्हां जहिड़ो वॾे में वॾो महिमान अची पहुतो आहे, मके शरीफ़ जे फर्श ते रहण वारो। अॼु मां अल्लाह रब्बुल आलमीन जे अर्श ते आयो आहे। हेॾे वॾे सखीअ वटां, हेॾे वॾे मेज़बान वटां तो जहिड़े महिमान जो निरथो मोटणु, ख़ाली मोटणु, इहो तुंहिंजे लाइ नाज़िब आहे। मुंहिंजा प्यारा नबी, मुंहिंजा प्यारा पैगंबर, मुंहिंजा प्यारा रसूल, जेका तुंहिंजी अॼु तमन्ना हूंदी उहा पूरी थींदी। हाय, मां चई सघां थो इन में हक़ बजान पायां त अल्लाह जी ज़ात शाहिद आहे, अहिड़ी चांस अल्लाह जे तरफ़ां ज़मीन ऐं आसमान ते रहण वारनि खे कॾहिं बि कंहिंखे न मिली हूंदी जहिड़ी आमना जे लाल खे मेराज वारी राति मिली। हेॾे वॾे मेज़बान वटूं तो जहिड़ो मुअज़्ज़ज़ महिमान ख़ाली वञे, इहो मुनासिब ई नाहे। और मक्के शरीफ जे फर्श ते रहण वारा नबी, अॼु तूं मां अल्लाह जे अर्श ते जी मंज़िल कई आहे, मुंहिंजे रहम सां, मुंहिंजे करम सां, मुंहिंजे बाज सां, मुंहिंजे लुत्फ़ सां, मुंहिंजे महिरबानीअ सां। हाणे जेका तुंहिंजी दिली तमन्ना हुजे उहा ज़ाहिर कर त तुंहिंजी मुराद पूरी थिए। हिन दरवाज़े तो तोखे न थींदी। उम्मत सां प्यार रखण वारे नबी, रहमतुल आलमीन जे लक़ब वारे रसूल, ख़ातमुन नबीन वारे ताज वारे साईं, इमामुल अंबिया सैयदुल मुरसलीन जे मान वारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही मां त का बि चीज़ नथो ज़रूरी समझां जो तोखां का घुरां, छो त तुंहिंजे दीदार ऐं तुंहिंजे ज़ियारत खां बाद वरी ॿी का शइ मथे मूंखे नज़र ई नथी अचे। मुंहिंजी मुराद पूरी थी वई जो तो ख़ालिक़े काइनात जे ज़ियारत ऐं दीदार जो शरफ़ नसीब थी पियो। हाणे जेकॾहिं महिरबानी थी थिए, कुझु इनायत थी थिए, कुझु करम थो थिए त उम्मत जे लाइ थिए। कमाल आहे मुंहिंजे हुज़ूर जी निस्बत ऐं तालुक़ ऐं प्यार जो। अॼु माण्हू ख़ुशीअ में पंहिंजी सची औलाद विसरी वेंदी आहे, वरी ख़ुशी अची वेंदी आहे त पंहिंजा दोस्त बि विसरी वेंदा आहिनि, पंहिंजो ज़रूरत वारो हथ वारो सामान बि वॾी ख़ुशीअ जे वक़्तु विसरी वेंदो आहे। ऐं इन खां मथे दुनिया में कंहिंखे का ख़ुशी नथी थी सघे जॾहिं हुज़ूर साईं खे अल्लाह जे अर्श ते पहुचण वक़्तु ख़ुशी नसीब थी। ऐं उन वक़्तु अहिड़े नाज़ुक मरहले में एॾे ऐं वॾे ख़ुशीअ जे मौक़े ते उम्मत खे यादि करणु जो इहा मुंहिंजे हुज़ूर साईं जी वॾे में वॾी उम्मत सां हमदर्दी ख़ैर पाई। जंहिंजे मोट में हुज़ूर साईं खे उम्मत जे लाइ निमाज़ जो तोहफ़ो नसीब थियो। दुआ आहे त अल्लाह तव्हां सां सभिनी खे निमाज़ जो पाबंद बणाए। जे तव्हांजा वाइद ॿुधल आहिनि, निमाज़ वॾी अहमियत वारी इबादत आहे। निमाज़ हिकिड़ो निजात जो ज़रियो आहे। निमाज़ मिफ़्ताहुल जन्नत सॼो थो वञे निमाज़ खे, जन्नत जी चाबी आहे। निमाज़ मोमिन जो मेराज आहे, अल्लाह जी ज़ियारत जो ज़रियो निमाज़ आहे। निमाज़ी जी लिंगन मथे नूर हूंदो, निमाज़ी जे क़बर में ख़ुश जन्नत जो माहौल साज़गार हूंदो। मां
कहिड़नि लफ़्ज़नि सां निमाज़ जी तारीफ़ कयां। आख़िर में मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो त बेनिमाज़ी क़ब्र मां निकिरी फिरौन ऐं निमरूद सां वञी बीहंदो, निमाज़ी क़ब्र मां निकिरी मां रहमतुल आलमीन सां अची बीहंदो। हिन खां मथे मां कहिड़ा लफ़्ज़ कमु आणे सघां थो जेके तव्हांजे दिमाग़ में वेहिजी वञनि ऐं तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में थी न जी अचे। इहे वॾा लफ़्ज़ आहिनि अकुल इल्म ऐं सम्झ वारे जहिड़ा। वॾे आवाज़ सां चओ सभई चओ त असांजो ईमान आहे। जीअं अल्लाह ताला जो क़ुर शरीफ़ सचो आहे तीअं फरमान मुहम्मदी बि सचो आहे। चओ सभई चओ गॾिजी सभु ॾाढा चओ जीअं क़ुर मजीद ख़ुदावंदी सचो आहे तीअं फरमान मुहम्मदी बि सचो आहे। मुंहिंजे आका साईं मुंहिंजे नबी साईं फरमायो जेको तोहफ़ो निमाज़ जे हवाले सां निमाज़ जे सूरत में मेराज वारी राति मूंखे उम्मत जे बारे में मिलियो उहो मूंसां वेझिड़े थियण जो एॾो ज़रियो बणिबो, मुंहिंजे ज़ियारत जो ज़रियो, शफ़ाअत जो एॾो ज़रियो बणिबो जो निमाज़ी क़ब्र मां निकिरंदा वेंदा पोढ़ा ऐं जवान मायूं ऐं मर्द हुनखे निमाज़ जे सदको मासां बीहारियो वेंदो। बेनिमाज़ी क़ब्र मां निकिरंदा मायूं मर्द ग़रीब अमीर हुनखे फिरौन ऐं निमरूद सां बीहारियो वेंदो। पोइ मुंहिंजे प्यारे रसूल मुंहिंजे प्यारे नबीअ फरमायो जेको निमाज़ जे सदको मूंसां गॾु अची बीहंदो त जन्नत में बि मूंसां गॾु हलियो हलंदो। छो न मां तव्हांजी हिन ख़ुशी वारी तकरीब में इन नोनिहाल नंढे जी ख़ुशि शादी वारी तकरीब में हाफ़िज़ बदरुद्दीन साहब जे फर्ज़ंदे अर्जन वारे प्रोग्राम गॾिजाणी में छो न मां दुआ घुरां आलम इस्लाम जे मुस्लमाननि जे लाइ त सभिनी खे अल्लाह ताला इन मेराज वारे तोहफ़े जो क़दुर नसीब फरमाए ऐं सभिनी कलमे वारनि मर्दनि मायुनि ग़रीबनि अमीरनि खे निमाज़ जो पाबंद बणाए। अज़ीज़ो असां उन रसूल जा उम्मती आहियूं जंहिंखे अर्श ते बि उम्मत यादि आहे। हाणे इहे लफ़्ज़ चओ सभई चओ त वाह जो हुज़ूर साईं असां सां निभायो। चओ त पोइ कलमात खे महदूद कयो। चओ सभई चओ त वाह जो बिछड़े मोहम्मद करीम असां सां वफ़ादारी कई आहे। पोइ जेकॾहिं हुज़ूर साईं जी वफ़ादारी तस्लीम था कयो त तव्हां बि पंहिंजे मथां अख़लाक़ी फ़र्ज़ सम्झो। सभु ग़रीब ऐं अमीर पोढ़ा जवान मर्द ऐं मायूं तव्हां बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निभाए ॾेखारियो। इहो सिर्फ़ु हाफ़िज़ बदरुद्दीन साहब ते फ़र्ज़ न आहे, हाजी नसरुल्लाह साहब ते फ़र्ज़ न आहे, सिर्फ़ु हाफ़िज़ मज़हर साहब ते फ़र्ज़ न आहे, आलम इस्लाम जे मुस्लमान ते फ़र्ज़ आहे तो अहिड़नि वक़्तनि में नबी साईं सां निभाए ॾेखारनि वफ़ादारी जो सबूत ॾेई पंहिंजी ईमान खे बचाए पाण खे नबी साईं जी शफ़ाअत जे लाइक़ु बणाए। बिदात ऐं रसूमात ऐं जाहिलीअ खां पाण खे बचाइणु खपे। साज़ गाना नाट नखरा वाजा राग रूप या निकाह जे तकरीब वक़्तु विडिया केस्ट भरणु केमीरियाऊं बीहारे तस्वीरूं खींचणु इहे सरासर गैर इस्लामी कम आहिनि। इहे नापसंदीदा अमल आहिनि। मां अल्लाह जे घर में अल्लाह जे ज़ात जो कसम खणी थो चवां त असां उन पाक मिज़ाज वारे नबी जा उम्मती हूं जंहिं शादी त छॾ पर सारी ज़िंदगी मुबारक में हिकिड़ो दफ़ो बि साज़ कननि मुबारकनि सां न ॿुधो आहे। तव्हां असां उन पैगंबर जा उम्मती हूं। मां पंहिंजे आका साईं पंहिंजे नबीअ साईं पंहिंजे पैगंबर साईं जी सफ़ाई बयानु कंदे पाकाई बयानु कंदे मां अल्लाह जो कसम खणी हिन क़ुर जे कचहरीअ में बावज़ू मस्जिद में वेही थो चवां त सारी हयाती मुबारक में हिकिड़ो दफ़ो बि मुंहिंजे आका साईं मुंहिंजे नबीअ साईं मुंहिंजे प्यारे रसूल साईं हिकिड़ो दफ़ो बि साज़ जो आवाज़ पंहिंजे कननि मुबारकनि सां न ॿुधो आहे।
पोइ असां उन्हीं जा पैरोकार सदाए, उन्हीं जा ग़ुलाम सदाए छो फिसलजी था पोइ, छो शैतान जी मकरनि में अची था वञूं, छो असांजे शादियुनि में सेरनि जी धुन आहे, छो असां मुसलमाननि जे शादियुनि में साधन ऐं गाननि जी गंदगी नज़र थी अचे। छा तव्हां इन वक़्त ते पंहिंजी नबीअ सां गद्दारी था करणु घुरो जंहिं तव्हां सां हर मोड़ ते वफ़ादारी कई, वरी ॿीहर चओ त असांजे नबीअ सां ईअं सारी ज़िंदगीअ में उम्मत सकोरीअ सां वाह जो निभायो आहे। चओ त सही, चओ सभई चओ। जे मुंहिंजे हुज़ूर खे रत जो नज़रानो ॾियणो पियो त पंहिंजी नबूअत जी उम्मत ते खून कुर्बान थी, जे मुंहिंजे हुज़ूर खे ॾंद मुबारक शहीद कराइणो पियो त उम्मत जे मथां ॾंद मुबारक कुर्बान कई। चवण वारो थो चवे साईं तव्हां जहिड़ो रसूल, तव्हां जहिड़ो नबी, तव्हां जहिड़ो पैगंबर, तव्हां जहिड़ो हसीन अॼु असांखे ज़ख़्मी नज़र थो अचे, चेहरे मुबारक मां खून जूं नहरियूं थियूं वहनि, ॾंद मुबारक तव्हांजो हेॾे पियो आहे। पाण फरमाए हेॾे हिकिड़ो ॾंद आहे पर जे 32 ई ॾंद मुंहिंजा मुबारक जेकॾहिं उम्मत जे लाइ कुर्बान करणा पवनि त मां 32 ई ॾंद मुबारक कुर्बान कंदुसि, पर उम्मत सगोरीअ जे दर दर ते वञी मुफ़्त में क़ुर पढ़ाईंदो बि रहंदुमि त ॿुधाईंदो बि रहंदुमि। हर सूर सही मूंखे उम्मत जनम खां बचाइणी आहे। आज़माइश जा वक़्त आहिनि, इम्तिहान जा वक़्त आहिनि, हिन में शैतान खे मौक़ो मिली थो वञे। जेकॾहिं मर्द ने पुकार आहिनि त वरी माइन जे पासे ॾे शैतान पंहिंजो असर रसूख़ थो हलाए। जेकॾहिं कंहिं घर जा मर्द बि ने कनि, मस्तूरात बि ने कनि त वरी दोस्तनि जे पासे ॾे शैतान पंहिंजो असर रसूख़ थो हलाए। ख़ुशामदी खोदड़ा दोस्त ॻाइणा वठी था अचनि, वॼाइणा वठी था अचनि, वीडियो कैसेट जो इंतज़ाम था करे वठनि, कैमरा जो इंतज़ाम करे था वठनि, तस्वीरूं खींचे था वठनि। इहे गंदगी जा अमल एॾा बदतरीन आहिनि बतौर नतीजे जे लिहाज़ सां जीअं हिकिड़ो खीर जो वॾो ड्रम भरियल हुजे, उन में डुकंदो डुकंदो हिकिड़ो मासूम बेसम्झ ॿार अची पेशाब करे उहो सॼो ड्रम भरियल खीर जो भली थी वञे। इहा सॼी शादी ईअं नापाक थी वञे। नबी से फरमाइनि था अनिकाह मिन सुन्नती, चओ पढ़ो सभई त पोइ दुआ घुरो। अनिकाह मिन सुन्नती, तमन रग़बान सुन्नती फलैस मिन्नी। रब फरमायो ॿिए कंहिं नबीअ जे शरीयत में निकाह अहिड़ो नमूनो आहे ई न। इहो मां मोहम्मद करीम जो अल्लाह ताला जल जलालहू ख़ासि निशान बणायो आहे। ये जमा सां नमाज़ पढ़णु नबी साईं जी खूबी आहे। ये खाने काबे जो हज करणु मुंहिंजे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे नबूअत जी निशानी आहे। जीअं रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखणु मुंहिंजे हुज़ूर करीम जे नबूअत जी अलामत आहे, तीअं मुंहिंजे हुज़ूर से फरमायो त हीअ ईजाब क़बूल करणु, काबीन मुकरण करणु, महर मिसल करणु, मुला जो वेही ख़ुतबो निकाह जो ॾियणु, घोटे तन खां पुछणु, कुआरे तन खां पुछणु, इहो मुंहिंजे आका साईं मुंहिंजे नबीअ साईं फरमायो मुंहिंजे सुन्नत जो तरीक़ो आहे, मुंहिंजे शरीयत जो तरीक़ो आहे, मुंहिंजे नबूअ जो तरीक़ो आहे। मां तव्हां सॼी उम्मत खे पार थो कयां, हिन में बिदअत न मिलाइजो। फमन रग़बन सुन्नती फलैस मिन्नी, जे इन मुंहिंजे सुन्नत में का बिदअत मिलाए विधी त मुंहिंजे उम्मत मूं ई न आहे। एॾी नाराज़गी हुज़ूर खे थी पहुचे, तव्हां नबी जी दिलि न ख़ुशी अगड़ी हिन इम्तिहान में नापासी रजायो था। कहिड़ो किरदारु आहे असांजे पुटनि में कंहिं दुश्मन शैतान जो, कहिड़ो किरदारु आहे असांजे न्याणियुनि में दुश्मन शैतान जो। छा तयारु कयो अथई बादशाह चयो वज़ीर खे, ॿार था खेॾनि ॿाहिरि ॾाढा छोकिरा शहज़ादरा, जेको तमामु सोणे में सोणो तोखे नज़र अचे उहो खणी आ।
ॿार त सवें बीठा हा, शहज़ादड़ा हार सिंगार पायूं कयूं, सवे सुहिणा कपिड़ा पायूं, पर उन्हनि में हिकिड़ो हिन जो पुटु बि बीठो हो जेको अखि खां सफ़ा कानू हो, नक सफ़ा जंहिंजो बीनू हो, चप जंहिंजा सफ़ा थुला हा, रंग जंहिंजो सफ़ा कारो हो ठिकर, मथे खां गंजो हो, बाक़ी वार घुनीदार हा। उहो कुल्हे ते खईं वज़ीर टीपाक कंदो बादशाह जे मथां अची बीठो। बादशाह चयुस पागल जरिया, मां तोखे इन शोरे नाले चयो, मां चयुमि त जेको सुहिणो हुजे मूंखे ॾेखार त पोइ ॿार सुहिणो। चइसि माफ़ कजो, तव्हां ईअं न चयो त जेको सभिनी में सुहिणो हुजे उहो खणी अचो, तव्हां चयो त जेको तोखे सभिनी में सुहिणो नज़र अचे। लफ़्ज़ में फ़र्क़ु आहे। मुंहिंजे पुट खां सुहिणा ॿिया घणा हा, कपिड़ा बि भला, पाउडर क्रीमूं बि भलियूं, मेकअप बि भला, रंग बि चिटो, चमड़ी बि अछी, पर पुट जो मुंहिंजो हे हो त मुंहिंजे नज़र में सभ खां सुहिणो मूंखे इहो नज़र आयो। बादशाह रोई वेठो। काबीना जे वज़ीरनि चयोसीं रो था छो? जंहिं वज़ीर पंहिंजे पुट जी आङुर बि न ठाही, नहुं बि न ठाहियो, वार बि न ठाहियो, अखि त वॾी ॻाल्हि आहे, नक त वॾी ॻाल्हि आहे, चप त वॾी ॻाल्हि आहे, ज़ुबान त वॾी ॻाल्हि आहे, वार बि जंहिं न ठाहियो, नहुं बि न ठाहियो, उन्हीअ खे हिन हज़ारनि ॿारनि मां अहिड़ो पुटु चरियो, अखि खां काणो दोडो, रंग जो कारो, इहो अहिड़ो चिबरो प्यारो अथसि जो टीपा करे कुल्हे ते खणी बादशाह जे हितां बीठो आहे। जंहिं ज़रो ज़रो असांजो ठाहियो आहे उन अलाह खे असां केॾा न प्यारा जो अञा ताईं बेनिमाज़ी थिया वेठा आहियूं, अञा ताईं बेरोज़गार थिया वेठा आहियूं। असांखे ख़ल्क़ त न ठाहियो आहे, जो ख़ालिक़ ठाहियो आहे। चओ सभई। जंहिं फरमायो अल्लाहुल्लज़ी ख़लक़कुम मिन ज़ूफ़िन सुम्म जाल मिन बाद ज़ूफ़िन क़ुव्वा सुम्म जाल मिन बाद क़ुव्वतिन ज़ूफ़न व शैबा। इहो मां हिकिड़ो अल्लाह आहियां जो तव्हांखे पाणीअ मां मोतीअ जो दाणो करे बणाए, मोतीअ जे दाणे खां सुहिणो बणाए ज़मीन ते जुल्हे अफ़रोज़ कयनि। इहो मां हिकिड़ो अल्लाह साईं आहे जो तव्हांखे नंढे मां वॾो कयनि। इहो मां हिकिड़ो अल्लाह साईं आहे वरी तव्हांखे वॾे करण खां पोइ जवानीअ ते पुॼाए वरी कुराड़ पॾे रवानो कंदुमि। इहो मुंहिंजो किरदारु आहे, तव्हांजे सॼी ज़िंदगी में ॿिए कंहिंजो किरदारु ई कोन्हे। आहे त ॿुधायो तव्हां। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां पंहिंजे नंढड़े भाटिले जे शादीअ जे तक़रीब में, ख़ुशीअ जे तक़रीब में कागड़ीअ जी शरीक थियुसि। मसरूफ़ तरीन माण्हू, वरी राति में हलियो वेंदुसि। अलाह ताला जो एहसान थियो जो चंद लम्हात जे लाइ हिन पुरवकार गॾिजाणीअ में, हिन बाइद तक़रीब में, हिन शुक्राने वारी गॾिजाणी में मां तव्हांजे ख़िदमत आलिया में महिमान बिरादरी में आयुसि, जंहिंमें तव्हां जमी हज़रात हर क़ौम वारा के शरीक थिया हो। मां दुआ थो करियां अल्लाह सभिनी जी आमद क़बूल फरमाए ऐं उन्हीअ सां गॾोगॾु मां तव्हांखे पार थो कयां त तव्हां सभु नबी साईं जा ग़ुलाम हो, सभु नबी साईं जा आशिक़ हो, सभु नबी साईं जा परवाना हो, सभु नबी साईं जा नौकर हो, सभु नबी साईं जा शेदाई हो, सभु नबी साईं जा सिपाही हो। जेतिरो थी सघे तव्हां नबीअ जे दीन जी, नबीअ जे शरीयत जी प्रचार करणु पाण ते लाज़िम सम्झो जो नबी साईं ते सभिनी जा सभिनी ते हिकु जहिड़ा एहसान आहिनि। मर्दनि ते त आहिनि पर मायुनि ते बि आहिनि। एॾो ज़ुल्म इस्तिबदाद जो ज़मानो हो जो मायुनि वीचारनि खे क़त्ल कयो वेंदो हो शर्म यार खां। ओ मुंहिंजूं न्याणियूं, मुंहिंजूं अमड़ियूं, मर्दनि खे न फिसलायो, हबाल शैतान न बणिजो। तव्हां सां हमदर्दियूं कयूं त रहमतुल आलमीन कयूं। मके जा कुरैश मग़रूर ऐं मुतकब्बिर, वॾाई खोर ऐं मालदार,
जॾहिं हुननि जे घर में धीअ ॼमंदी हुई, हेॾे निहारो सभई निहारियो होॾे, त मां क़ुर शरीफ़ जी माना सम्झायां। नबी से फरमान कुरान मजीद में अल्लाह से फरमाए तो ये माण्हू जंहिंजे घर में मके जे कुरैशन जे घर में न्याणी ॼमे, धीअ जो ॿार ॼमे, त हीअं माण्हू को मुंहुं लिकाए घुमंदा। निहारियो सभई केसि ताईं, जेसि ताईं हुननि खे इतलाह न अचे त तुंहिंजी धीअ ज़बह थी वई। कुरान करीम में अल्लाह से फरमाए तो ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दा, न्याणी ॼमण जे ख़बर ॿुधण सां उन्हीअ जो मुंहुं कारो थी वेंदो हो, उन्हनि जे बाबे जो वहुव कज़ीम कावड़ में अची वेंदो हो त अलाह जो मां कहिड़ो ॾोह कयो जो धीअ ॾिनई। छो था करे धीअ घर में न ईंदो हो, पंहिंजा नौकर, पंहिंजा चाकर, पंहिंजा किराए जा माण्हू मोकिले पंहिंजूं न्याणियूं ज़बह कराईंदा हुआ। ऐं के बेरहम इंसान पंहिंजूं धीअरूं पाण वञी क़बरनि में कुही दफ़न कराईंदा हुआ। ऐं केतिरनि बेरहमनि ऐं ज़ालिमनि जीअरियूं धीअरूं खॾूं खोटे दफ़न करे छॾियूं। देत कल बि आयो आहे, मुंहिंजे आका जी ख़िदमत में जी हेठिरो आहे गोॾा भञी, पर रोई वरी थो रोए, रोई वरी थो रोए। दवा केरु आहियां, छो आयो आहियां, ॻाल्हि छा आहे, रोए छो थो? जंहिंसे देत कल बि फलाणे कबीले जो मां सरदार आहां, मां में वॾो गुरूर हो, मां में वॾाई वॾी, वॾो रोब ताब हो, वॾी दाशत हुई, पर मन मोहींदड़ तुंहिंजी मिठी ज़बान मां क़ुरान मजीद जो ॿुधी पियो, ॿुधी वेठो आहियां त मुंहिंजे दिलि में ईमान जो नूर चिमकी पियो आहे। हाणे मां पिशेमान थी कुफर खां तौबा ताब थी इस्लाम क़बूल करण आयो आहियां, पर मूंखे माज़ी ज़माने जा वॾे में वॾा ज़ालिमाना गुनाह यादि था पवनि, तॾहिं पिशेमानीअ दुख में रोआं थो। साईं फरमायो कहिड़ा तुंहिंजा ज़ालिमाना अमल हा जेके तोखे मुंहिंजे कचहरी में रोआनि था? चईं मूंखे 7 धीअर ॼायूं, मां 7 ई क़तल करे ज़बह करे पूरे आयोसि। जंहिं ज़माने में न्याणियुनि जे औलाद खे ज़बह कयो वेंदो हो, उन ज़माने में नंढड़ियूं न्याणियूं नबूअत जे कुलनि ते खणी घुमाइण वारो हो त प्यारो मिठे नाले वारो हज़रत मोहम्मद करीम हो। आख़िरी अयाम में मुंहिंजे हज़ूर जे न्याणियुनि जी औलाद पैदा थी, जंहिंखे ज़माने में ॾोहटाण चइजे। हिन करे जो पुट साईं जा कबीर ई न थिया हा, न्याणियूं वॾियूं थींदियूं पढ़ाईंदा विया। हिकिड़ी न्याणीअ जो नालो हल बीबी अमामा साइण हो। मुंहिंजे हुज़ूर खे जो ॾिठई त उहा यकदमि हुज़ूर साईं खां परे थियण क़बूल न पई करे, चिमड़ी पई। हेॾो साईं निमाज़ पढ़ाइण पई विया, घणो साईं हुन खां रोकण जी कोशिशि कई, परे थियण जी कोशिशि कई, पर न्याणी निमाणी ॾोहटी साईं खे छॾे न पई। साईं रहमदिलीअ जो मुज़ाहिरो करे उन ॾोहटड़ीअ खे बीबी अमामा साइण खे खणी पंहिंजे नबूअत वारनि रहमत वारनि कुल्हनि ते विहारियो। विच शहर मूं विच बाज़ार मूं न्याणी कुल्हे ते खणी घुमाइण वारो हो त रहमतुल्लाह आलमीन मिठो मोहम्मद करीम हो। जंहिं ज़माने में न्याणियुनि जो क़त्लेआम हूंदो, उन ज़माने ते नबूअत जे कुलनि ते न्याणियूं घुमायूं त रहमतुल्लाह आलमीन मिठे मोहम्मद करीम घुमायूं। मुसले ते बीठा आहिनि, मुकबिर तकबीर चई, जी हाणे आप साहब नमाज़ पढ़ाई, ॾाढो उस्ताद सुठो नज़र आयो। नमाज़ पढ़ाईंदे किरात अहिड़ी सुहिणी कई जो मिठे मदीने जूं सिकूं जूं लहनि। वाह जो असांजे तर जे छोकिरनि क़ुर पढ़ण जे लहजे खे हथु कयो आहे। वाह जो मदीने ऐं मके जा सुर सिखी पिया आहिनि। अल्लाह सिंध खे उमिरि में सिहत में बरकत, उमिरि में बरकत, इल्म में बरकत अञा वधीक नसीब फरमाए। लूह लूह ठरी पई हाफ़िज़ साहब जो क़ुर मजीद ॿुधी। और मुंहिंजो साईं मोहम्मद महराब में अची बीठो, मुकबिर तकबीर चई,
वसु कयो साईं ने हीला हलाया त न्याणी लही बीहे त मां नमाज़ पढ़ाए वठां, पर न्याणीअ जो त रहमत आलमीन जा कुल्हा मां छो थी छॾियां। मुबारक कुल्हनि तो लही न पई। न्याणी वेठड़ी आ, उहा ॾोठड़ी नमाज़ साईं नियत में शुरू फरमाई। रुकुअ में साईं वञनि त न्याणी पुठीअ ॾे मुबारक ॾे सुरी वञे। वरी मुंहिंजा आका साईं, मुंहिंजा नबी साईं, मुंहिंजा प्यारा पैगंबर साईं सजदे में वञनि त उहा ॾोठड़ी लही मेहराब में कुंड वठी बीह रहे। वरी जॾहिं ॿई सजदा साईं पूरा कनि, हाणे सम्झे त नानू मथे वेंदो त वरी ढेंगड़ो ॾेई टिपड़ो ॾेई उहा 2.5-3 सालनि वारी ॾोठड़ी साईं जे बीबीअ मामा कुल्हे ते चढ़ी वेहे। तव्हां त 4 रकातूं साईं निमाज़ पढ़ाई 3 पारी जी, पर न्याणीअ खे नाराज़ न कयूं। वाह मुंहिंजा विछड़ा साईं, मुंहिंजा सुहिणा साईं, मुंहिंजा प्यारा पैगंबर साईं जंहिंजो लक़ब ई निरालो आहे, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा प्यारा रसूल, मुंहिंजा प्यारा नबी, मां कहिड़ा गुण ॻाए पंहिंजे आकाश जा कहिड़ा कया। वक़्तु नथो इजाज़त ॾे जो मां तूर तवील के तकरीर में वञा, को जलसो न आहे, का ख़ासियत न आहे। ये महदूद तकरीब आहे शुक्राने जी अल्लाह खे सभिनी खे इन तौर तरीक़े सां पंहिंजे शहज़ादनि बचड़नि जे साहिबज़ादनि जे शादियुनि मल्हाइण जी शल तौफ़ीक़ अता फरमाए। इस्लाम जे ख़िलाफ़ इन साज़गाना, इस्लाम जी नबूवत जे तरीक़े जे ख़िलाफ़ इन सेहरा ऐं दोल, शरीयत मोहम्मदी जे ख़िलाफ़ इन विद्या टेस्ट भरणु ऐं कैमरा उन सां फोटू खींचणु, ये गंदा कम करणु, मुंहिंजे हुज़ूर फरमायो इन जो मिसाल ईअं आहे जे खीर में पेशाब विझणो आहे। जॾहिं हुज़ूर जी सुनत आहे त हुज़ूरी तरीक़े ते मल्हाइणो आहे। असां हिकिड़ो पुटु था पढ़ायूं, उनखे हिकिड़ी ज़ाल था पढ़ायूं, उन में बि नापास था थियूं। कमाल त उन जवान जो हो जंहिं 11 घरवारियूं पढ़ियो। 2 दुनिया में रुख़सत थियूं, 9 साईं जूं आख़िर वक़्त ताईं हाल हयातूं। साईं जन्नत ॾे रवाना था थियनि, तॾहिं बि मुंहिंजो आका साईं, मुंहिंजो नबी साईं जन्नत ॾे रवानो थो थिए दुनिया फ़ानीअ मां, तॾहिं बि 9 हरम शरीफ़, 9 राणियूं मुंहिंजे हज़ूर जूं संदन घर मुबारक में मौजूद हूं। वाह जो 9 घर वारनि जे घोट शादीअ जो तरीक़ो उम्मत खे सम्झायो। कंहिं बि हिकिड़ीअ शादीअ जे वक़्तु गैर शरई हुज़ूर साईं जे न शादीअ जे तकरीब में अमल नज़र न आयो, न सेहरो नज़र आयो, न गानो नज़र आयो, न झुमिर नज़र आई, न साज़ नज़र आया, न विद्या टेस्ट नज़र आया, न कीमैदाऊं नज़र आयूं, न तस्वीरूं खींचियूं हुयूं। अल्लाह ताला खां मुंहिंजी दुआ आहे त हर मुस्लमान खे सुन्नत नबीअ साईं जी, नबीअ साईं जे तरीक़े ते मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां पाण ॿुधायो त ग़ुलाम कंहिंजा हो, ॾाढा ॻाल्हायो। तव्हां पाण ॿुधायो त पैरोकार कंहिंजा हो, तव्हां पाण ॿुधायो त आशिक़ ऐं परवाना कंहिंजा हो, उम्मती कंहिंजा हो, जेके मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे नबीअ साईं, मुंहिंजे पैगंबर साईं जा पैरोकार ऐं ग़ुलाम हो। हथ मथे खणी ऐलान असां ते अख़लाक़ी फ़र्क़ु थो थिए त इन्हनि घरनि में पाण खे नापास न कयूं, दोस्तनि खां मुतासिर न थियूं, मस्तूरात खां मुतासिर न थियूं, शैतान खे विच में अमल दख़ल न ॾियूं। मूंखे ख़ुशी थी ॾाढी जो मां तव्हांजी ख़िदमत में आयुसि। अल्लाह ताला मुंहिंजो अचणु क़बूल फरमाए। सॼो जहान अल्लाह जो ज़िक्र थो करे, छो न असां हुनजो शुक्रानो कयूं। ज़मीन ऐं ज़मीन ते रहण वारा सभु अल्लाह जे शुक्राने में मसरूफ़ आहिनि। आसमान ऐं आसमान ते रहण वारा सभु अल्लाह जे हमद ऐं ज़िक्र ऐं शुक्राने में मसरूफ़ आहिनि। जहिड़ी तरह हिन आयत में मौजूद आहे सब्बह लिल्लाह मा फिस समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। 7 आसमाननि में रहण वारा ऐं 7 धरतियुनि में रहण वारी मखलूकात
ऐं 7 आसमान ऐं 7 धरतियूं अल्लाह जे तस्बीह ज़िक्र ऐं हमद में आहिनि। छो फरमाया तो हिन करे जो लहू मुल्कु समावाति वल अर्ज़ युहयी व युमीत। हिन करे 7 आसमान ऐं 7 आसमाननि वारा, हिन करे 7 धरतियूं ऐं 7 धरतियुनि वारा उन जा हमद था कनि, उन जा ज़िक्र था कनि, उन जा शुक्राना था कनि जो 7 आसमाननि जो मालिक बि उहो ई आहे, 7 धरतियुनि जो मालिक बि उहो आहे, मान जियान जो मालिक बि उहो आहे। वहुव अला कुल्लि शैइन क़दीर। हर चीज़ जे मथां उहो ई क़ादिर आहे, ॿिए कंहिंजी हुकुमरानी कोन्हे। ज़मीन जे 7 ज़मीननि जे मथां बि हुकुमरानी उन हाकिम जी आहे। वॾे आवाज़ सां चओ 7 ज़मीन आसमाननि जे मथां बि हुकुमरानी उन हिकिड़े ई हाकिम जी आहे। ॿियनि जो पाण खे हुकुमरान सम्झणु अजायो आहे। इहे माज़ूर आहिनि, इन्हनि जूं नासां सिंघ सां भरियूं पयूं आहिनि, इन्हनि जा पेट किन सां भरिया पिया आहिनि, पेशाब पाखाने सां। इन्हनि जो हाकिम सम्झण अजायो आहे। इहे खाधे जा मोहताज, पीते जा मोहताज, निंड जा मोहताज। इन्हनि जो सुपर पावर सम्झण ऐं सॾाइण अजायो आहे। हा जेकॾहिं दुनिया में सुपर ताक़त आहे त अल्लाह जी आहे, जेको सारी मखलूकात खे खाराईंदो रहे थो, पाण खाइण खां ई पाक। सुपर पावर आहे, सुपर ताक़त आहे हिकिड़ी अल्लाह जी ज़ात आहे, जेको सॼी दुनिया खे खीर ऐं पाणी पीआरींदो रहे थो, पाण पीअण खां ई पाक। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान। राजा जो दिल जी गहराई सां सुभान अल्लाह कयो। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। फरमाइंदो इन्न लकुम फिल अनआमि लइब्रह नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिल लबनन खालिसन साइगल शारिबीन। पाण पीअण खां ई पाक दुनिया खे पीआरींदो थो रहे। हाणे हीअं चओ सभई, पाण औलाद खां ई पाक दुनिया खे औलाद ॾींदो थो रहे। वरी चओ सभई दुनिया खे परणाईंदो थो रहे, पाण परणे खां ई पाक। अॼु छाजी तकलीफ़ आहे? ॾाढा चओ ॾाढा, वॾे आवाज़ सां चओ, छाजी गॾिजाणी आहे? शादीअ जी। इहो कंहिंजो एहसान आहे? फरमाए थो वलम तकुल लहू साहिबा, मां शादीअ खां ई पाक आहियां, दुनिया खे शादियूं कराईंदो रहंदुसि। मां औलाद खां ई पाक आहियां, दुनिया खे शादियूं कराए वरी बचड़ा बिना मुआवज़े जे, बिना बहा जे ॾींदो रहंदुसि। पाण लम यलिद वलम यूलद। मां दुनिया खे खाराईंदो रहंदुसि, पाण खाइण खां पाक। हुव युतिम वला युतम। मां उहो सुपर ताक़त ऐं सुपर पावर आहियां जो दुनिया खे पीआरींदो रहंदुसि, पाण पीअण खां पाक। मां उहो सुपर पावर आहियां जो कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। सभिनी खे मारींदो रहंदुसि पर पाण मरण खां ई पाक। मां उहो सुपर पावर आहियां जो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। तव्हां जागो था त मां तव्हां सां जाॻां थो, मुंहिंजा बान्हा ऐं बानियूं मज़ूरऊं
हारियऊ, कमदारऊ, जमींदारऊ, मुलाज़िमऊ, आफिसरऊ, दुकानदारऊ, हर क़िस्म जे तबके वारऊ इंसानऊ जे तहां जागो था त मां तहां सां जागाई जागांदो जागाई जागांदो जागाई जागांदो। पर जे थकजी पिया हो, निंड जी ज़रूरत था सम्झो त वञी निंड कयो। मां तहां जे मथां जागंदो ई जागंदो रहंदुमि, जागंदो ई जागंदो रहंदुमि, जागंदो ई जागंदो रहंदुमि। वजालना नौमकुम सुबाता, तहांजी राहत लाइ, तहांजी आराम जे लाइ, तहांजे थक लहण जे लाइ मां तहांखे निंड नसीब कई आहे। भली कयो मां मथां जागाई जागांदो। जंहिं महिल तहांखे निंड मूं जाग ते सॾु तहां कजो, जीउ मां कंदो मां। वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। इहो ई सुपर पावर आहे। वकाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम। और इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब। मुंहिंजा प्यारा रसूल, मुंहिंजा प्यारा नबी जॾहिं मुंहिंजे बारे में मुंहिंजा बारां पुछंदी बानियूं त काथे आहे मुंहिंजो साईं, पोइ चौजान मां ॾाढो वेझो आहियां, ॾाढो वेझो आहियां। ते केतिरी वेझड़ाई ॾसियान, जे ॾसेन त नहन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। साह जे रग खां बि मां वधीक वेझो आहियां। वहुव माकुम ऐनमा कुंतुम, जाते तहांजो कदम पुॼंदो उते मां अॻे मौजूद हूंदो मां। या अज़ीज़ो, या दोस्तो, का बि घबराइण जी ज़रूरत नाहे। असां उन अल्लाह जे भरोसे ते हूं जेको दाइम ऐं क़ाइम आहे। असां उन अल्लाह जी नज़र रहमत में कयूं वेठा आहियूं जंहिंखे सिजो ॿारण जी ताक़त आहे, जेको बिना थंभे थुणी आसमान बिहारी बीठो आहे, जेको आसमान ज़मीन जो मालिक आहे, जंहिंजी वण ऐं सितारा बि इबादत था कनि। वन नजिम व शजर यसजुदान, सजदा था कनि। जंहिंजी ज़मीन ऐं ज़मीन वारा बि तस्बीह था पढ़नि, आसमान ऐं आसमान वारा बि तस्बीह था पढ़नि। इंशा अल्लाह ताला हिकिड़ो ॾींहुं उहो ईंदो जो मुल्क में हिन हस्तीअ जो निज़ाम नाफ़िज़ थींदो। वॾे आवाज़ सां चओ, सभु गॾिजी चओ त क़ुरान शरीफ़ वॾी हस्ती आहे। हिकिड़ो ॾींहुं उहो ईंदो जो दुनिया में निज़ाम मुस्तफ़ा नाफ़िज़ थींदो, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुल्क़ मुबारक बेमिसाल आहे। पाण पहिरें नंबर मुहज़ब आहिनि, पहिरें नंबर बाअख़लाक़ आहिनि, पहिरें नंबर बाहया आहिनि, सखियुनि जा सरदार आहिनि, सुहिणनि जा सरदार आहिनि, गैरतमंदनि जा सरदार आहिनि, आलमनि जा सरदार आहिनि, आबदनि ज़ाहिदनि शहीदनि जा सरदार आहिनि, सिद्दीक़नि जा सरदार आहिनि। वरी आवाज़ सां चओ त इंशा अल्लाह उहो ॾींहुं ईंदो। हिन क़ुरान में बिशारत लिखी पई आहे जो उभरण खां वठी लहण ताईं इन रहमतुल आलमीन, ख़ातमुन नबीन, सैयदुल मुरसलीन, इमामुल अंबिया, मोहतरमा आमना जे लाल मिठे नाले वारे मोहम्मद करीम जो निज़ाम सॼी दुनिया में तव्हांखे नाफ़िज़ थियल नज़र ईंदो। क़ुरान जी शाहिदी सां असांजे दिलि खे सुकून आहे। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो, हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही वलौ करहल मुशरिकून। अॻिते तो फरमाए, युरीदून युत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करहल काफ़िरून। रब फरमायो, मांखे मुशरिकनि जी परवाह ई कान्हे, वरी रुसन त रुसन। मांखे दुनिया जे काफ़िरनि जी परवाह ई कान्हे, भली कावड़जनि त कावड़जनि। काफ़िर रुठाई वेठा हूंदा, मुशरिक कावड़ियाई वेठा हूंदा, सॼे मुल्क में मोहम्मदी निज़ाम नाफ़िज़ थी वेंदो। जो अल्लाह साईं इन निज़ाम इस्लाम, निफ़ाज़ इस्लाम ते, निज़ाम इस्लाम ते, मोहम्मदी निज़ाम जे
नाफ़िज़ करण ते क़ुरानी कानून जे नूर चिमकाइण ते सभु ॾाढा चयो अल्लाह सी क़ादिर आहे। बाक़ी उन्हनि जूं हिकमतूं आहिनि, असां सम्झी नथा सघूं कॾहिं थो थिए कीअं थो थिए। वल्लाह आलम बिस्वा। असां अल्लाह जी रहमत खां नाउमीद कॾहिं न थींदासीं, तव्हां बि न थियो। मनो आहे क़ुरान में त कलमे वारो ईमान वारो रब जी रहमत मां नाउमीद न थिए। जो निज़ाम मुस्तफ़ा सरापा अल्लाह जी रहमत आहे। जो क़ुरान शरीफ़ जो कानून सरासर अल्लाह जी रहमत। हेॾो वरी ख़ुशख़बरी लिखी पई आहे त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। ये पढ़ो त लफ़्ज़ पढ़ो त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। क़दुरु उन्हनि खे आहे इस्लाम जो जन पंहिंजा बच्चा क़ुर्बान कया। क़दुरु इस्लाम जो नबी जी शरीयत जो उन्हनि खे आहे जन पंहिंजा घर गैराबाद ॾिठा। क़दुरु इस्लाम जो उन्हनि जवाननि खे आहे जन पंहिंजूं ॿाहूं ऐं टंगियूं इस्लाम जे मथां कपाए विधियूं। इस्लाम जो क़दुरु उन्हनि जवाननि खे आहे जिन जा सगीर बचड़ा अबे अम्मा जे साम्हूं ज़बह कया विया। क़दुरु इस्लाम जो उन्हनि ग़रीबनि मज़लूमनि खे आहे जिन जा घर बमनि सां उड़ाया विया, जिन जूं मायूं टुकड़ टुकड़ थी। मां तव्हांखे पार थो कयां पैगंबरी प्रोग्राम जी, निज़ाम इस्लाम जी, मोहम्मद जी शरीयत जी, ऐं दुआ बि थो घुरां त हीअ तक़रीब पुरकार तक़रीब, रहमत भरी तक़रीब, इज़त भरी गॾिजाणी, हीअ को जलसो मुलसो न आहे, हीअ का कॉन्फ्रेंस न आहे, हीअ अल्लाह जी रहमत ऐं शुक्राने जी तक़रीब आहे। इन मां सभिनी खे दोस्तनि खे गुज़ारिश कंदे अर्ज़ थो कयां त सबक़ पिरायो। हर वक़्तु मां बि न अची सघंदुसि, ऐं इहे ॻाल्हियूं जेके मूंखां अॼु अल्लाह सां ॻाल्हायूं उहे बि वरी ॿीहर मुश्किल ॻाल्हाए सघजनि। इल्म हिकिड़ो समुंड आहे, का ॻाल्हि कॾहिं यादि ईंदी आहे, का ॻाल्हि कॾहिं यादि ईंदी आहे। हिन उनवान सां अल्लाह साईं करम फरमायो, रहम फरमायो, बाज फरमाई। जेके ज़रूरत वारियूं ॻाल्हियूं मां तव्हांजे साम्हूं पेश कयूं, उन जी बाज थी, उन जो एहसान थियो। शुक्रानो वजा आणींदे अॼु अहद कयो, अॼु इरादो कयो त इनशा अल्लाह ताला अहिड़नि मौक़नि ते शादियुनि ऐं ग़मियुनि में, शादियुनि जे तक़रीबनि में, तोहरनि जे तक़रीबनि में नबी साईं जी दिलि खे नाराज़ न कंदासीं। चओ सभई चओ त इनशा अल्लाह ताला अर्श वारे अल्लाह खे नाराज़ न कंदासीं। चओ इनशा अल्लाह ताला हिन रहमत ऐं बरकत वारे क़ुरान शरीफ़ खे न रंजाईंदासीं। पाण खे बाहिमत मुस्लमान सम्झो ऐं बाहिमत मुस्लमान बणायो। कंहिंजी असर सूख क़बूल न कयो जल्दी। सस्ता मुस्लमान न थियो। इस्लाम क़ुर्बानी सां आयो आहे। खून जूं नंदियूं आयूं आहिनि, महफ़िलनि जा मीर शहीद थिया आहिनि, कचहरी जा सिंगार शहीद थिया आहिनि। उहे हस्तियूं दुनिया में हली वयूं हिन इस्लाम जे मथां, हिन दीन मोहम्मदी जे मथां, हिन शरीयत पैगंबरी जे मथां, जिन जे चेहरनि में सिज ऐं चंड खां वधीक नूर चिमकंदो हो। माण्हू उठनि घोड़नि ते या पैदल सफ़र करे छड़ो हुननि जी ज़ियारत करण ईंदा हुआ, दीदार करण ईंदा हुआ त सफ़र जो थकु ई लही वेंदो हो। वलियनि जूं महिनतूं, आलमनि जूं महिनतूं, इमामनि जूं महिनतूं, असाबनि जूं महिनतूं, ओलियानि जूं महिनतूं, पैगंबर करीम जूं क़ुर्बानी फरामोश न कयो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो रबी हुकुम तव्हां ॿुधी गौर सां परूणे रहिया हो। आख़िर में आयत यादि अची वई, उहा ॿुधाए दुआ घुरां। मुंहिंजे रब फरमायो मा अताकुम रसूल फख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। तव्हां अबे अम्मा खां, दोस्तनि माइटनि खां वधि में वधि सॼण ऐं ख़ैरख़्वाह मख़लूक़ात में अल्लाह फरमायो मुंहिंजे नबीअ खे, मुंहिंजे पैगंबर करीम खे, मुंहिंजे रसूल सोने खे, मुंहिंजे मिठड़े मोहम्मद खे सम्झो। जेको कमु तव्हांखे चवे उहो कयो, जंहिंखां तव्हांखे न करे ज़मीन उथली पियो उहो न कयो। इन में तव्हांजो ईमान बचंदो, इन में तव्हांखे हुज़ूर जी शफ़ाअत मिलंदी, इन में तव्हां नबी साईं सां गॾु जन्नत वञण जा हक़दार बणिजो। ऐं ॿी आयत में फरमाई मा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ा अल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल ख़ियरतु मिन अमरिहिम।
पावर ही कोन्हे कलमे वारे खे। पढ़ो तो कलमो शरीफ बस बस खत्म। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियोसीं जो असांजी पावर ख़त्म थी वियो। चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियोसीं जो असांजा इख्तियार ख़त्म थी विया। हाणे अल्लाह जे मर्ज़ीअ ते हलणो पवंदो, मिठड़े मोहम्मद जे मर्ज़ीअ ते हलणो पवंदो, तॾहिं दीन बचंदो, तॾहिं ईमान बचंदो, तॾहिं कलमो बचंदो। जाइज़ ई नाहे। क़ुरान तो फरमाए मा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरत। हाणे जॾहिं अल्लाह फ़ैसिलो करे, रसूल फ़ैसिलो करे त कलमे पढ़ण वारे खे हाणे पंहिंजी मर्ज़ीअ ते हलणो ई नाहे, अल्लाह ऐं उन जे रसूल जे फ़ैसिले ते हलणो आहे। इन्हीअ करे फरमाई फ़ाक़ीमुस सलात वातुज़ ज़कात वातसिमू बिल्लाहि हुव मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा अंता अफ़ूव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ऐ अल्लाह सही हिन शादीअ खे खाना आबादी बणा। हीअ असांजो ग़रीबाणो शुक्रानो क़बूल फरमा। मरहूम हज़रत हाजी हाफ़िज़ हबीबुल्लाह साहब जे ख़ानदान खे वधीक दीनदार बणा। उन जे मरहूम जे क़बर खे पंहिंजे रहमत सां माला माल फरमा, मग़फ़िरत सां उजागर फरमा ऐं मरहूम जे क़बर खे जन्नत जो बाग़ बणा ऐं उन जे अज़ीज़नि क़रीबनि खे ऐं औलाद खे सही माना में दीनदार बणा ऐं हे शरई तरीक़े सां, दीनी तरीक़े सां जेका नंढड़े शहज़ादे जी शादीअ जी तक़रीब ऐं गॾिजाणी कई थी वञे, अल्लाह से इहा मंज़ूर ऐं मक़बूल फरमा ऐं पंहिंजे फ़ज़ल ऐं करम सां हर मुस्लमान खे अहिड़े तरीक़े सां अल्लाह साईं पंहिंजे ज़ात जो हम्द ऐं शुक्राने करण जी तौफ़ीक़ ऐं सम्झ अता फरमा ऐं हाज़रीन खे रहमत सां माला माल फरमा। जेके ख़ाली आया हा उन्हियूं झोलियूं रहमत सां पुर फरमा। जिन खे औलाद अता फरमाई थी उन जे औलाद खे सालिह फरमा ऐं उन्हनि खे पंहिंजे औलाद जूं अहिड़ियूं ख़ुशियूं नसीब फरमा। ऐं अल्लाह से जेके बे औलाद आहिनि उनखे सालिह औलाद अता फरमा। पंहिंजो फज़ल फरमाए, जाज़ मुरादूं सभिनी जूं पूरियूं फरमा। आलम इस्लाम जे मुस्लमाननि जूं मुश्किलियूं आसान फरमा। आलम इस्लाम जे मुस्लमान खे मुसीबतुनि मां आजो फरमा। जेके काफ़रनि जे क़ैदनि में नाक बंदि पिया आहिनि उनखे आज़ाद फरमा। हर मोड़ ऐं महाल ते मुस्लमान खे फतहयाबी ऐं कामयाबी सां हमकिनार फरमा। सारे मुल्क में अल्लाह से मोहम्मदी निज़ाम नाफ़िज़ फरमा। ऐ इलाहुल आलमीन पंहिंजे धरतीअ ते पंहिंजे क़ुरान करीम जो कानून नाफ़िज़ फरमा। हीअ असांजी देरीना मुराद पूरी फरमा। हे असांजा अर्ज़ मारूज़, हे असांजा इलाहा ऐं ज़ारियूं, हे असांजो कमज़ोर दुआऊं क़बूल फरमा। ऐ इलाहुल आलमीन पंहिंजो फज़ल फरमा, पंहिंजी बाज फरमा, पंहिंजो रहम फरमा। सभिनी जी हाज़िरी मंज़ूर फरमा। सभिनी जा जबलनि ऐं पहाड़नि जेॾा गुनाह माफ़ फरमा। अॻिते सभिनी खे गुनाहनि खां बचा। सभिनी खे इस्लाम जी ज़िंदगी, नबी से जी ग़ुलामी वारी ज़िंदगी, सोने सरदार जे ताबेदारी वारी ज़िंदगी नसीब फरमा ऐं असांजी ज़िंदगी पंहिंजे बंदगीअ लाइ क़बूल फरमा। जॾहिं पाण ने घुराए त असां सभिनी खे ऐं आलम इस्लाम जे मुस्लमान मर्दनि ऐं मायुनि खे कलमे शरीफ़ वारो मौत नसीब फरमा जीअं ज़ुबान ते जारी हुजे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।